अचो त चया सलीम जेको आहे रिपोर्टर जो असांजो साफ़ बि आहे हींअर असां इन खां बि कुझु पुछा कंदा आहियूं जेको एहतजाज कयो आहे साफ़ुनि खे जेको हिरास करण में साफ़ुनि जो क़त्ले आम जेको एहतजाज कयो आहे नसरपुर में। अदा साईं कलम ते अदर खां वठी पाबंदियूं ज़ंजीरूं विझण जूं कोशिशूं कयूं वेंदियूं आहिनि पर कलम हमेशह विढ़ी बि पंहिंजो पाण खे आज़ादु रखंदो आहे। ऐं गुज़िरियल सालनि में तव्हां ॾिठो हूंदो सॼे पाकिस्तान में सहाफ़त जे ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ कलम जे ख़िलाफ़ तमामु घणो कुझु नाजाइज़ूं थियूं आहिनि। ताज़ो अञा हाणे एडिशन खैरपुर ठरीबी रिवाज जो उनखे क़तल कयो वियो। ताज़ो उन खां कुझु ॾींहं अॻे असांजो अली मीडिया पब्लिकेशन जो काज़ी सागर उनखे धमकियूं ॾिनियूं वयूं। वरी इहो ताज़ो काज़ी गिरफ़्तार ॿुधो बि KTN ऐं काविश जो नुमाइंदो उन ते हमिलो थियो आहे। इहो तमामु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। असीं इन ते कॾहिं बि माठ कोन कंदासीं ऐं साफ़ ई सॼी सिंध जा जेके बि जिते बि आहिनि सभु एहतजाज करे सहाफ़त खे बचाईंदासीं। सही सहाफ़त खे सची सहाफ़त खे गॾिजी असीं तहफ़ुज़ ॾींदासीं। असीं हुकुमराननि खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे जेकॾहिं न त वकीलनि वांगुरु जॾहिं सहाफ़ी बि रोडनि ते आया त तव्हीं हितां भॼण जी जाइ बि तव्हांखे कान मिलंदी। इहो चया सलीम।